इंतहाई दुख ऐं अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, ग़रीब तबिको ख़ुदकशी करण ते मजबूर थी वियो। आदम साईं, मां तव्हांखे सलाम पेश कयां थो। तव्हां जुरतमंद सहाफ़ी आहियो जो ग़रीबनि जो आवाज़ बणिजो था। मां उन्हनि सहाफ़ियुनि खे बि गुज़ारिश थो कयां त लिफ़ाफ़ो वठणु बंदि कयो। हक़ सच लिखण जो टाइम अची वियो आहे। ग़रीबनि जो आवाज़ बणिजो। ग़रीबनि जो जेको कहर नाज़ुल थींदो हुकुमराननि ते, उहो ख़ुदा ॾिसंदो। ख़ुदा ताला वटि देरि आहे, अंधेर न आहे। हे ग़रीबनि जो रतु चूसे छॾियो आहे हिननि हुकुमराननि। शोबाज़ शरीफ़, शर्जील मेमुण, शर्मिला फारूकी ऐं आजिज़ धामरा तू किथे ही साइकिल ते मार्च पियो करी जेॾी महिल 150 रुपया लीटर हो। हींअर पीटीएम जी हुकूमत 250 रुपया लीटर करे छॾियो आहे। फॉरेन कंट्रीज़ में पीटीएम जेको आहे डस्टबिन जो नालो आहे, गंदगीअ जो नालो आहे। ऐं हिते पीटीएम हुकुमरानी पई थी करे। शर्म अचणु खपे हिननि खे। हे जॾहिं इमरान ख़ान हुकूमत में हो 150 रुपया लीटर थियो त हिननि ट्रैक्टर मार्च कयो। शर्मिला फारूकी निकिती, पीपुल्स पार्टी निकिती, डीज़ल फज़लुर रहमान निकितो। किथे आई डीज़ल फज़लुर रहमान तूं? आवाज़ बणिजो ग़रीबनि जो। ग़रीबनि ते रहम कयो। ग़रीब अटे वठण जे लाइ हलाकिन, ग़रीब दवा वठण जे लाइ हलाकिन। तव्हां जूं ऐशो इशरत ख़तमु नथियूं थियनि, तव्हां जूं अयाशूं ख़तमु नथियूं थियनि। मुराद शाह निकिरे थो त 52 गाॾियूं अथसि। बदरीन में निकितो आहे 52 गाॾियुनि जो प्रोटोकॉल। 1 अरब रुपया महीने जो ख़र्च आहे 52 गाॾियुनि जो। तोखे कंहिं मां ख़ौफ़ आहे? तव्हां अवामी हुकुमरान था पाण खे सॾायो। तव्हां बिना प्रोटोकॉल जे छो नथा निकिरो? तव्हांखे केरु थो मारे? तव्हांखे केरु हिते क़तलु कंदो? केरु ई कोन थो क़तलु करे, पर तव्हां मुड़ो कोन था। तव्हांजा ॿार ॿाहिरिनि मुल्कनि में पढ़नि। तव्हांजा ॿारनि जा जेके ख़र्च आहिनि उहे आलीशान शाही ख़र्च आहिनि। तव्हांजा जेके महल ऐं मिल्कियतूं ठहियल आहिनि उहे ॿाहिरिनि मुल्कनि में ठहियल आहिनि। ऐं आसिफ़ ज़रदारीअ जा ॿार ॿाहिरिनि मुल्कनि में पढ़नि, ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटियुनि में पढ़नि। हितां जा ग़रीब ॿार जेके आहिनि उहे प्राइमरी स्कूल में कोन था पढ़ी सघनि। ग़रीब ॿार जेके आहिनि निज प्राइवेट स्कूलनि में नथा पढ़ी सघनि। सबबु छा आहे? सबबु इहो ई आहे त तव्हां गुज़िरियल 15 सालनि खां वठी अवाम खे लुटियो आहे, अवाम जो पैसो ॿाहिरि इस्तेमालु कयो आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो, आसिफ़ ज़रदारीअ जी जेका मिल्कियत आहे 11 अरब डॉलर जेके आहिनि उहे फॉरेन कंट्रीज़ में पिया आहिनि। ऐं हिते जी अवाम, पाकिस्तान जो नाणो जेको आहे उहो ज़ीरो ते अचे पहुतो आहे। तव्हां अहिड़ो को हुकुमरान अचे, अहिड़ी का अदालत अचे, अहिड़ो को इंसाफ़ थियणु खपे त हे जेके हरामी आहिनि, जिन मुल्क खे लुटियो आहे 15 सालनि खां, इन्हनि जूं मिल्कियतूं ज़ब्त करे ऐं हिननि ग़रीबनि जो कर्ज़ु लाथो वञे। हिननि जो ग़रीबनि जो कर्ज़ु ॾींहों ॾींहुं चढ़ंदो थो अचे ऐं हिननि हरामियुनि जूं मिल्कियतूं ॾींहों ॾींहुं मथे थी वञनि। ख़ुदा रा हिननि ग़रीबनि ते रहम कयो। ख़ुदा तव्हां खां ज़रूरु इंसाफ़ वठंदो।